सूरह ज़ुख़्रुफ़ रुकू नंबर 4। ऐं जेको ॿाझारे अल्लाह जे यादि करण खां गाफ़िल रहंदो आहे तंहिं लाइ शैतान मुक़ररु कंदा आहियूं जो उहो उन जो संगती हूंदो आहे ऐं बेशक उहे शैतान सिधीअ वाट खां उन्हनि खे झलींदा आहिनि ऐं माण्हू पाण खे भाईंदा आहिनि त उहे हिदायत वारा आहिनि तांजो जॾहिं असां वटि ईंदा तॾहिं पंहिंजे संगती शैतान खे चवंदो त हाय अफ़सोस जेकर मुंहिंजे ऐं तुंहिंजे विच में ओभर ऐं ओलह जेतिरी ॾूराई हुजे हा पोइ बुछड़ो संगती आहीं तूं ऐं हरगिज़ न नफ़ो ॾींदी अव्हां खे अॼु उहा सुध जॾहिं ज़ुल्म कयो अव्हां तहक़ीक़ अव्हां अज़ाब में शरीक थियण वारा आहियो। ए पैगंबर तूं ॿोड़नि खे ॿुधाए थो सघीं छा या अंधनि खे ऐं उहो जेको पधरीअ गुमराहीअ में आहे तंहिंखे हिदायत करे सघीं थो छा। पोइ जेकॾहिं तोखे हिन जहान मां नियूं त बेशक असीं उते ई खाइन बदिलो वठण वारा आहियूं या जेको खेनि अंजाम ॾिनो अथऊं सो तोखे ॾेखारियूं त बि बेशक असीं मथनि वस वारा आहियूं। तंहिं करे जेकी तो ॾांहुं वही कयो वियो तंहिंखे तूं चंबिड़ी वठि बेशक तूं सिधीअ वाट ते आहीं। ऐं बेशक इहो क़ुर तो लाइ ऐं तुंहिंजी क़ौम लाइ नसीहत आहे ऐं अवीं सुघोई पुछिया वेंदो। ऐं पंहिंजनि पैगंबरनि मां जेकी तोखां अॻु मोकिलिया हुआसूं तिन जो अहवाल पुछ त ॿाझारे अल्लाह खां सवाइ के ॿिया माबूद बणाया हुआसूं छा जिन जी पूॼा कई वञे।